अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुंहिंजो नालो आहे कमर ज़मान हमलाणी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो हमलाणी टीवी यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त सिंधी ड्रामो लॾो पाॾे ते उन ते मां हिकिड़ो वीडियो अॻु में ठाहे चुको आहियां, जंहिंमें मूं काफ़ी सारी मिस्टेकूं ॾिनियूं आहिनि। अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारी मिस्टेकूं आहिनि। अॼु मां हिकु ॿियो नओं वीडियो ठाहे रहियो आहियां ऐं हीउ वीडियो एपोज़िट नंबर 5 मां मूं ठाहियो आहे, मतिलबु त किस्त नंबर 5 मां हीउ वीडियो मूं ठाहियो आहे। यादि रखिजो दोस्तो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, ना कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। ऐं जेके बि दोस्त मुंहिंजे चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे गुज़ारिश आहे त चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो ऐं बेल आइकन खे ज़रूरु दॿाए छॾियो त जीअं हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हां ॾिसी सघो। ऐं दोस्तो उन खां अलावा सिंधी टेलीफिल्म में मूं मिस्टेकनि जा वीडियो काफ़ी सारा कढिया आहिनि, उहे बि तव्हां ॾिसी सघो ऐं सिंधी ड्रामो ॾाढनि जी दुनिया बि तव्हां ॾिसी सघो। ऐं दोस्तो हाणे हलूं था पंहिंजे वीडियो जी तरफ़। मिस्टेक नंबर 9। दोस्तो हिन सीन में तव्हां गौर सां ॾिसी सघो था त तवे ते हिकु मानी पियल आहे। दोस्तो हिकु दफ़ो ॿीहर तव्हां गौर सां ॾिसो त हिते तवे ते मानी पियल आहे। ऐं दोस्तो जॾहिं हिकिड़े ई सेकेंड खां पोइ कैमरा जो रुख चेंज थो थिए त हितां तवे तां त मानी ग़ाइबु थी चुकी आहे, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु ई सेकेंड में। मिस्टेक नंबर 10। दोस्तो हिन सीन में तव्हां गौर सां ॾिसी सघो था त मानी तवे ते बिल्कुलु सही पियल आहे। हिकु दफ़ो ॿीहर ॾिसो त मानी तवे ते बिल्कुलु सही पियल आहे। ऐं दोस्तो हिकु ई सेकेंड खां पोइ उन ई मानीअ जो हिकिड़ो पासो मथे थी थो वञे। तव्हां गौर सां ॾिसो त जेका मानी पहिरियां तवे ते सही पियल हुई ऐं हिकु ई सेकेंड खां पोइ उन ई मानीअ जो हिकिड़ो पासो मथे थी थो वञे। मिस्टेक नंबर 11। दोस्तो हिन सीन में तव्हां गौर सां ॾिसी सघो था त बाहि हिते बिल्कुलु ख़तमु थी चुकी आहे। तवे जे हेठां हिते बाहि बिल्कुलु ई ख़तमु थी चुकी आहे। दोस्तो हिकु ई सेकेंड खां पोइ उहा साॻी बाहि वरी तेज़ थी वेंदी आहे, जेका पहिरियां बिल्कुलु ख़तमु थी चुकी हुई ऐं हिकु ई सेकेंड खां पोइ दोस्तो साॻी बाहि वरी भड़की उथंदी आहे। गौर सां ॾिसो। मिस्टेक नंबर 12। दोस्तो हिन सीन में तव्हां गौर सां ॾिसो त हीउ शख़्स मानी तवे तां खणी हेठि पियो रखे। हिकु दफ़ो ॿीहर ॾिसो, मानी तवे तां खणी हेठि पियो रखे। ऐं दोस्तो हिकु ई सेकेंड खां पोइ उहा साॻी मानी वरी तवे ते अची थी वञे, जॾहिं त पहिरीं पकी मुकमल थी चुकी हुई। वरी हिकु दफ़ो ॿीहर हिकु ई सेकेंड खां पोइ तवे ते अची वई। मिस्टेक नंबर 13। दोस्तो हिन सीन में तव्हां गौर सां ॾिसी सघो था त हीअ छोकिरी गुलू हजम जे पोयां बीठल आहे। तव्हां गौर सां ॾिसो, हीअ छोकिरी गुलू हजम जे पोयां बैकग्राउंड में बीठल आहे। ऐं दोस्तो जॾहिं हिकु ई सेकेंड खां पोइ कैमरा ज़ूम थी गुलू हजम जे तरफ़ थी अचे त उहा छोकिरी पोयां त बैकग्राउंड मां ग़ाइबु आहे। तव्हां गौर सां ॾिसी सघो था। मिस्टेक नंबर 14। दोस्तो हिन सीन में तव्हां गौर सां ॾिसो त वीचारो वॾेरे जे तरफ़ वञी रहियो हो ऐं टेबल वटि विच ते अची बीह रहियो। ऐं दोस्तो जॾहिं हिन सीन में वॾेरो वापसि वियो हलियो त वीचारो त साॻी जॻह ते बीठल आहे। दोस्तो कुझु ई सेकेंडनि खां पोइ वॾेरो जॾहिं वापसि हलियो वियो त वीचारो त साॻी जॻह ते बीठल आहे, मतिलबु त टेबल खां काफ़ी परे आहे। मिस्टेक नंबर 15। दोस्तो हिन सीन में तव्हां गौर सां ॾिसो त जॾहिं वीचारो वॾेरे जी तरफ़ वञी रहियो हो त वॾेरे जो पुटु सूफ़ बि उथी बीठो हो। गौर सां ॾिसो। ऐं दोस्तो जॾहिं हिकु ई सेकेंड खां पोइ हीउ सीन थो अचे त तव्हां गौर सां ॾिसी सघो था त वॾेरे जो पुटु सूफ़ चेयर ते वेठो आहे, यानी कुर्सीअ ते वेठो आहे। तव्हां गौर सां ॾिसी सघो था दोस्तो। मिस्टेक नंबर 16। दोस्तो हिन सीन में तव्हां ॾिसंदा त हिन शख़्स जा गुलू हजम कुझु सेकेंड पहिरियां वार कटिया हुआ। हिन शख़्स जा गुलू हजम कुझु सेकेंड पहिरियां वार कटिया हुआ।
पर तव्हां गौर सां ॾिसो हिते त ही तव्हांखे वार कटियल नज़र अचनि था। मिस्टेक नंबर 17। दोस्तों हिन सीन में तव्हां गौर सां ॾिसी सघो था त वेचारो हिन हमरा खे मानी पियो खाराए। तव्हां गौर सां ॾिसो वेचारो हिन हमरा खे मानी पियो खाराए, पर जॾहिं तव्हां थांवनि ना गौर कंदव त उन थांवनि में मानी त आहे ई कोन, बिल्कुलु कोन्हे। जॾहिं थांवनि में मानी न आहे त वेचारो हिन हमरा खे खाराए छा पियो। मिस्टेक नंबर 18। दोस्तों हिन सीन में तव्हां गौर सां ॾिसी सघो था त सुहागण हिन थांवनि वारे जे पोयां रड़ियूं कंदी पई अचे। तव्हां गौर सां ॾिसो त सुहागण हिन थान वारे जे पुठियां रड़ियूं कंदी पई अचे। ऐं दोस्तो जॾहिं थान वारो थोरो ई अॻियां थो हले त पोयां माई सुहागण त गुम थी वञे। कुझु ई सेकंडनि खां पोइ जॾहिं थान वारो थोरो अॻियां थो हले त पोयां माई सुहागण गुम थी वञे। इहा दोस्तो हिकु वॾी मिस्टेक आहे। मिस्टेक नंबर 19। दोस्तों माई सुहागण जे रस्ते खां अचे पई, उन रस्ते खे आसपास तव्हां गौर सां ॾिसो त हिकु खजीअ जो वणु आहे, पोयां कुझु जॻहियूं आहिनि ऐं कुझु सावा ॿूटा आहिनि। तव्हां गौर सां ॾिसो आसपास में। ऐं दोस्तो जॾहिं कुझु ई सेकंडनि खां पोइ माई सुहागण हिते बीह थी रहे त पोयां उहे जॻहियूं बि गुम थी वियूं ऐं आसपास जेके ॿूटा हुया उहे बि ख़बर न आहे काॾे हलिया विया। साॼे पासे जेके ॿूटा हुया उहे बि गुम थी विया ऐं पोएं पासे जेके जॻहियूं हुयूं से ख़बर न आहे त काॾे उॾामी वियूं। दोस्तों अॼु जे लाइ हिन वीडियो में बसि एतिरो। उमेद थो कयां त हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में कमेंट बि ज़रूरु कंदा। ऐं जेके बि दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो त जीअं हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हां ॾिसी सघो। ऐं दोस्तो उन खां अलावा सिंधी कोस्तानी ड्रामो ॾाढनि जी दुनिया बि तव्हां ॾिसी सघो। ऐं दोस्तो उन खां अलावा जेके मां सिंधी ड्रामनि ऐं सिंधी फिल्मनि मां मिस्टेकूं कढंदो आहियां उहे वीडिया बि तव्हां ॾिसी सघो। दोस्तो यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, ना कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। हीअ वीडियो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हांजे एंटरटेनमेंट लाइ बनायो वियो आहे। ऐं दोस्तो ही मिस्टेक मूं अपोज़िट नंबर 5 मां कढियूं आहिनि, यानी क़िस्त नंबर 5 मां कढियूं आहिनि। ही समूरियूं मिस्टेकूं सिंधी ड्रामो लॾो पाॾे ते 5 नंबर क़िस्त मां निकितल आहिनि। दोस्तो हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं पंहिंजे होस्ट दोस्त कमर ज़मान हमराही खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।